अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में मां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं गुज़िरियल राति जेको असां प्रोग्राम कयो उन में बि इन ते ई ॻाल्हि ॿोल थी त मुल्क में नई जेका पार्टी आहे उहा किंग्स पार्टी उहा वजूद में अचे पई। ऐं गुज़िरियल राति ई अव्हांखे उनजो नालो बि असां ॿुधाए छॾियो हो। ऐं उहा जेका इस्तेहकाम पाकिस्तान जे नाले सां ई पार्टी हूंदी, जहांगीर तरीन उनजी क़यादत कंदा। सो अॼु बाज़ाब्ता तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस थी ऐं उन में ऐलान कयो वियो आहे इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जो। ऐं उन में ज़ाहिर आहे उहे सभु माण्हू शामिल आहिनि जेके ताज़ो PTI खां जेके आहिनि से धार थिया ऐं उहे पखी जेके हींअर उॾाम उन्हनि भरी हुई उहे अची पिंजरे में जेके आहिनि पहुता आहिनि इस्तेहकाम पाकिस्तान। उनखां पहिरियां बि जेकॾहिं असीं ॾिसूं था पाकिस्तान में अहिड़े क़िस्म जा खोड़ जेके आहिनि उहे तजुर्बा थिया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जेको आहे पार्टियूं उन्हनि खे टोड़ियो वियो आहे। मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि उहे ठाहियूं वियूं आहिनि। जेकॾहिं असीं ॾिसूं त भुट्टे साहिब जे दौर में ई जॾहिं भुट्टो साहिब जेल में वञनि था ऐं बेनज़ीर साहिबा जॾहिं क़यादत करे थी त पीपल्स पार्टी खे टोड़ण जी शुरूआति कई वई। नेशनल पीपल्स पार्टी जतोई साहिब जी क़यादत में उहा जुड़ी। वरी उनखां पोइ अॻिते हली पीपल्स पार्टी मंझां पीपल्स पार्टी पेट्रियाट ठही जंहिंजी क़यादत शेरपाओ साहिब जेके आहिनि उहे कंदे नज़र आया। वरी पोइ जॾहिं 99 वारो कू थियो त नवाज़ लीग खे टोड़े क़ाइदे आज़म लीग या क्यू लीग जे तौरु जेका मशहूरु थी उनजो बुनियादु जेको आहे अमल में आंदो वियो। ईअं ई अहिड़े क़िस्म जा तजुर्बा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि उहे हलंदा रहिया। पोइ वरी असां ॾिसूं था त MQM हक़ीक़ी ठही। MQM हक़ीक़ी खां पोइ वरी MQM जेको आहे पाकिस्तान ताज़ो लंडन वारे भाई साहिब जे सीन खां पोइ 2016 में जेको थियो उनखां पोइ MQM पाकिस्तान वजूद में आई। MQM लंडन अलॻि थी वई। उनखां पोइ वरी MQM पाकिस्तान मंझां ई PSP जेका आहे पाक सरज़मीन पार्टी उनजो वजूद थियो। वरी 2018 जे इलेक्शन में बाप जे नाले सां हिकिड़ी पार्टी वजूद में आई। ऐं उनखां पोइ इहे जेके तजुर्बा आहिनि पाकिस्तान में उहे हलंदा ई रहिया। ऐं हाणे जेको आहे हिकिड़ो नओं तजुर्बो थियो आहे इस्तेहकाम पाकिस्तान जे नाले सां। सो इहे जेके तजुर्बा थियनि था पाकिस्तान में उहे जमहूरियत जे लाइ सियासत जे लाइ केतिरा फ़ाइदेमंद आहिनि अॼु प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते जेको असांखे ॿुधायो वियो हो बल्कि समूरे मुल्क खे इहो ॿुधायो वियो हो त हाणे सियासत सां ताक़तवर हल्कनि चयो त असांजो को बि वास्तो न हूंदो, असीं न्यूट्रल थी चुका आहियूं। ऐं हीउ जेको कुझु सीन थियो 9 मई जे वाक़िअनि खां पोइ ऐं उनखां पोइ जंहिं अंदाज़ सां हीअ जेका पार्टी जुड़ी आहे सो उन ते बि घणो बहस थिए पियो त पोइ उहो न्यूट्रल हुजण वारी जेका दावा कई पई वई उनजो छा थियो। हीअ जेके माण्हू गॾिया आहिनि इन जो जेको ट्रैक रिकॉर्ड आहे सियासत में अचण जो उनखे नज़र में रखंदे ॿार बच्चो सभु इहो ॾिसे पियो ऐं सम्झे पियो त हीअ जेके गॾिया आहिनि सो को इतफ़ाक़ कोन्हे, पंहिंजे लेखे न गॾिया आहिनि। जहांगीर तरीन जो ई जेकॾहिं हिकिड़ो मिसाल असीं खणी वठूं हूअं त अली ज़ैदी खां वठी इमरान इस्माइल खां वठी फिरदौस आशिक़ खां वठी हिकु हिकु नालो जहांगीर अलीम ख़ान खां वठी जंहिंजो बि ट्रैक रिकॉर्ड ॾिसूं था त उहो उन सियासत जी शुरूआति किथां कई। पर छाकाणि त हिन पार्टी जो जेको सरबराह आहे उहो जहांगीर तरीन आहे। जेकॾहिं उनजो असीं ॾिसूं था त 2002 में हू पहिरियों दफ़ो क़ौमी असेंबली जा मेंबर थिया ऐं काफ़ लीग जंहिंजो मूं तव्हांखे ॿुधायो त नवाज़ लीग खे टोड़े करे काफ़ लीग ठाही वई परवेज़ मुशर्रफ जे दौर में। पहिरियों भेरो क़ौमी असेंबली जा मेंबर थिया काफ़ लीग जी टिकट तां। वरी 2008 में जहांगीर तरीन साहिब जेके आहिनि उहे फंक्शन लीग में हलिया विया ऐं फंक्शन लीग जी टिकट तां उहे क़ौमी असेंबली जा मेंबर थियनि था। ऐं 2013 जी इलेक्शन वरी विढ़नि था पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म तां। आम जेका इलेक्शन थी जनरल इलेक्शन उन में हाराइजी वञनि था ऐं जनरल इलेक्शन में हू कामयाबु थी अचनि था। सो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जो बि जेको ट्रैक रिकॉर्ड आहे घाट घाट जो जीअं चवंदा आहिनि पाणी पी करे हू हिते अची पहुता आहिनि ऐं डिघे अरसे ताईं हू हिसो रहिया PTI जो ऐं उनखे ATM कार्ड बि चयो वेंदो हो इमरान ख़ान साहिब जो। ऐं 2018 जी इलेक्शन में जेके बि कोशिशूं हुयूं ख़ान साहिब खे कामयाबु कराइण जे लाइ या प्रोजेक्ट इमरान ख़ान उनजो अहम मोहरे तौरु बि असांखे जहांगीर तरीन अॻियां अॻियां नज़र आया। जहिड़ी रीति उनजा जेको जहाज़ हो प्राइवेट उहो जीअं उॾाम भरंदो हो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे खणी करे बनी गाला पुॼाईंदो हो ऐं उन्हनि खे जेको आहे PTI जा पटा पाराया वेंदा हुआ ऐं उन को MNA को MPA कुझु जेके आज़ादु माण्हू हुआ या मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उन्हनि खे जंहिं अंदाज़ सां शामिलु करायो वियो। सो सभिनी खे ख़बर आहे त हीअ हिन जूं ॾोरूं जेके आहिनि किथां खां हलंदियूं आहिनि। सो हाणे बि उन्हनि हिकिड़ी नई पार्टी ठाही आहे ऐं उहे सभु माण्हू जेके कुझु अरसो पहिरियों ताईं उन्हनि ऐलान करे छॾियो हो। पोइ फवाद चौधरी हुजे अली ज़ैदी हुजे ॿिया खोड़ अहिड़ा अॻवान इमरान इस्माइल त सियासत खां ई असीं किनारा कशी पिया कयूं उहे सभु जेके आहिनि 15-20 ॾींहंनि अंदरि जेके अची हिन इस्तेहकाम पाकिस्तान में गॾु थिया आहिनि। सो कंहिंजे इशारे ते गॾु पिया थियनि अॼु प्रोग्राम में असीं हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेका प्रैक्टिस थिए पई जीअं मूं पहिरियों चयो त उहा प्रैक्टिस यकीनन का नई कोन्हे। बहरहाल इन जो ईंदड़ इलेक्शन में केतिरो उनजो फ़र्क़ु पवंदो ऐं हीअ जेका पार्टी आहे कंहिंजा जेके वोट आहिनि उहे मुतासिर कंदी नवाज़ लीग जा पीपल्स पार्टी जा या PTI जा। ऐं छा PTI जो वॾो सुवाल इहो बि आहे त कारकुन हिननि खे वोट ॾींदा।
ऐं उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त ख़ान साहब सां बेवफ़ाई करे हिते पहुता आहिनि। सो इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि इस्लामाबाद मंझां सीनियर सहाफ़ी तर्जुनिगार एजाज़ मेहर साहब। एजाज़ मेहर साहब, तमामु घणी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो सर, मुल्क में हिकिड़ी नई पार्टी जो वाधारो थियो आहे ऐं पहिरियों त असांखे ॿुधायो पियो त सियासत वग़ैरह सां असांजो को तालुक़ु न आहे, असीं न्यूट्रल आहियूं। हिकिड़ियूं त उहे धुरियूं, ॿिए पासे वरी जेके हिन में शरीक थिया आहिनि, इमरान इस्माइल खां वेंदे फवाद चौधरी खां वेंदे अली ज़ैदी, ॿिया सभु जेके चवनि पिया त असांजो सियासत सां ई हाणे को वास्तो कोन्हे। हाणे वरी उहे इस्तेहकाम पाकिस्तान में अची गॾु थिया आहिनि, पाकिस्तान खे मुस्तहकम कंदा। बिल्कुलु, पहिरीं ॻाल्हि त जीअं तव्हां शुरूआत कई त जन धुरनि इहो ऐलान कयो हो त उन्हनि जो सियासत सां हाणे वास्तो कोन्हे, पर लॻे त ईअं थो त सियासत उहे ई कनि पिया ऐं सियासतदाननि खे सियासत करणु कोन पई ॾिनी वञे। ऐं फवाद चौधरी जी अॼु हिकिड़ी सोशल मीडिया ते काफ़ी वायरल आहे तस्वीर, उन में जनरल मुशर्रफ सां बि उनजो फोटो आहे ऐं उनजो जेको आहे त इमरान ख़ान सां फोटो आहे ऐं यूसुफ रज़ा गिलानी साहब सां फोटो आहे ऐं मक़सदु त सभिनी सां हुनजा हिकिड़ा हर दौर में जीअं जीअं इक़्तिदार मटिबो रहियो आहे त ही उन्हनि सां जेको आहे रहिया आहिनि। ऐं ही माण्हू बि अॻु में बि हिननि जे बारे में इहो तासुर हुयो त इमरान ख़ान ख़ुदि प्राइवेटली इहो चवंदो हो त ही माण्हू जेके आहिनि उहे मूं ते मुख़बर छॾियल आहिनि। सो बहरहाल शुरू में जॾहिं हुकूमत वारनि ॾींहंनि में इहे ई ॻाल्हियूं हुनखे सम्झाईंदो हुयो वाउडा, त उन महिल जेको आहे त वाउडा जो बपोल त हू कोन मञींदो हो हिननि ॻाल्हियुनि खे, पर ख़ुदि वाउडा जो कनेक्शन बि किथे आहे। त मक़सदु त चवण जो त हीअ पार्टी जहिड़े तरीक़े सां ओचितो वजूद में आंदी वई ऐं हिननि खे खटायो वियो, जहिड़े तरीक़े सां RTS विहारे इलेक्शन कमीशन जो, त उन मां सिधी सही ॻाल्हि ई त ही हिननि जा माण्हू आहिनि, पर जॾहिं उन्हनि खे मालिकनि खे अचो ॾेखारणु शुरू कयूं त 2 मिंटनि में हुननि खे हीरो खां ज़ीरो करे छॾियूं। त इन मां हिकिड़ी त इहा ॻाल्हि साबित थी त एस्टेब्लिशमेंट जेको आहे सियासत खां धार न आहे ऐं उन सां में वेरी मच दे आर इन। ऐं जेको इहो माज़ी खां वठी रविश तव्हां बेनज़ीर साहिबा जी अॼु हिकिड़ी क्लिप बि हली पई त उन दौर में बि जेका उहा शफ़ाफ़ चूंडुनि जी, वक़्त ते चूंडुनि जी ऐं ॻाल्हि करे थी, उहा साॻी ॻाल्हि अॼुकल्ह जेको आहे त उहो इमरान ख़ान बि करे पियो। पर हाणे हिन मुल्क में उहे रवायती नज़रियाती सियासत जेका आहे उनजो सिस्टम रहियो कोन्हे ऐं सभिनी धुरनि इहो रियलाइज़ करे वरितो आहे 75 सालनि जे तजुर्बे खां पोइ त हिन मुल्क में इक़्तिदार जेको आहे उहो अख़्तियार खां सवा मिलंदो ऐं इक़्तिदार उहो जेको लूलो लॻड़ो हूंदो उहो बि तव्हांखे तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हांखे इस्टेब्लिशमेंट जी आशीर्वाद ऐं NOC मिलंदी। त अहिड़े माहौल में तव्हां ॾिसो पिया त सॼो सिस्टम हले पियो ऐं हिन महिल ताईं जेको असां इस्टेब्लिशमेंट जे घोड़नि में ॾिसूं पिया त पीपल्स पार्टी खे थोरी सरसी हासिल हुई, पर अॼु जेको ही नई पार्टी ठही आहे त इन जे बारे में अॻु में गुमान इहो हुयो त इन्हनि सभिनी माण्हुनि खे पीपल्स पार्टी में एडजस्ट करायो वेंदो, पर नई पार्टी ठाहे ख़ुदि पीपल्स पार्टी खे जे लाइ ख़तरे जी घंटी वॼाई वई आहे त तव्हांखे बि माना जेके अॻु में सब्ज़ बाग़ ॾेखारिया विया त हाणे उहो जेको आहे त एतिरो न मिलंदो उन केक मां हिसो। इक़्तिदारी केक उहो वंडबो हाणे मुख़्तलिफ़ जायुनि ते ऐं हिन पार्टीअ जे ठहण सां मां सम्झां थो त जेका मुस्तक़बिल जी पार्लियामेंट ईंदी उहा इलाही कमज़ोर पार्लियामेंट हूंदी, वण जी काठी हूंदी ऐं जेको आहे त चूंडुनि में हथ हूंदा ऐं उहो कंहिं हिकमत सां के हलाए सघंदो ऐं केर बि पंहिंजे जेको आहे त ईअं सम्झो ॼण उहा केले जे खल ते बीठल हुकूमत हूंदी, केॾी महिल बि उनखे जेकॾहिं धिको ॾिबो त तिरकी सघे। त हीअ जेका सॼी प्लैनिंग आहे त मूंखे उन जेको मुंहिंजो अंदाज़ो अॻु में हुयो हंग पार्लियामेंट जो, ही उन खां वधीक कमज़ोर पार्लियामेंट आणण जे चकर में आहे। सही, बिल्कुलु सही था चओ। ऐं वक़्तु अचण ते जीअं असां माज़ी में ॾिसंदा हुआसीं त MQM जॾहिं चाहे जंहिं हुकूमत खे ब्लैकमेल कंदी, पोइ काफ लीग हुजे या ॿियूं बाप ठही ॿियो टियों, इन जो बि किरदारु इहो ई हूंदो ऐं हंग पार्लियामेंट जंहिं ॾांहुं मां इशारो कयो पिया ऐं हुकूमत का बि कानून साज़ी कंदी ॿियो टियों त हीउ धड़ो त ज़ाहिर आहे पोइ उअं ई उन अंदाज़ सां त उनखे हुकूमत करणु कोन ईंदो ऐं ज़ाहिर लॻे ईअं थो त हिन जूं जेके बि सीटूं हूंदियूं पोइ पीपल्स पार्टी जी मर्कज़ में हुकूमत अचे या नवाज़ लीग, हिन जो रोल अहम हूंदो इस्तेहकाम पाकिस्तान जो, उहा पोइ ज़ाहिर आहे उन अंदाज़ सां
मज़बूत हुकूमत न करे सघंदी पार्टी? ॾिसो हिन जो हिकिड़ो ॿियो बि सबबु थी सघे थो त हीअ जेका पार्टी ठाराई वई आहे, छो त न पीपल्स पार्टी वटि एतिरनि कैंडिडेट खे अकोमोडेट करण जी गुंजाइश हुई, न नून लीग वटि एतिरनि कैंडिडेट्स खे अकोमोडेट करण जी गुंजाइश हुई, त पोइ हल हुनजो इहो बि कढियो वियो हुजे फौरी तौर ते त बाबा सभिनी खे जेको आहे त आसरो ॾिजे, तव्हांखे टिकट ॾियूं था, तव्हां इलेक्शन लड़ो, पोइ जेके खटे आया त उन्हनि खे पोइ अकोमोडेट जेको आहे त करे सघिबो या एडजस्ट पार्टी अलायंस वग़ैरह जी सूरत में उहा थी सघे थी। त ॾिसजे त इन जो रिज़ल्ट केतिरो थो अचे, ज़रूरी न आहे त घणे भाङे जेके इहे माण्हू आहिनि, हाणे इमरान इस्माइल जहिड़ा माण्हू जेके सियासी यतीम आहिनि, फवाद खे हिकिड़ी वेव हुई इहा सरकार खटरायो, उहा जुदा ॻाल्हि अली ज़ैदी आहे जेके बि आहिनि, त इहे उहे माण्हू आहिनि जेके रूट्स रखण वारा, सियासत में पाड़ू रखण वारा, पुख़्तियूं रखण वारा, या हल्के जी सियासत करण वारा, हल्के जे माण्हुनि खां हे त शायदि सुञाणींदा बि न हुजनि कंहिंखे। त मक़सदु त इन्हनि सभिनी जी हाणे ॾिसजे त उन्हनि मां कंहिंखे एस्टेब्लिशमेंट केतिरो आशीर्वाद रखी खटाए थी या कहिड़ी पोज़ीशन बीहे थी। सूरत हाल अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो दौरु आहे ऐं जेका बि धांधली थिए थी, कुझु बि थिए थो त उहा फौरन जेको आहे सोशल मीडिया ते रिपोर्ट थिए थी। त इन सॼे माहौल में हिननि जे लाइ बि जेके धुरियूं मनपसंदि नतीजा चाहिनि थियूं, उन्हनि जे लाइ बि मुश्किल ज़रूरु थींदी सूरत हाल, पर बेआई बादशाही आहे, तो कुझु चई नथो सघिजे हिन हवाले सां। सही। ऐं ख़ुदि जहांगीर तरीन जेकॾहिं ॾिसूं था त 2002 में हू चूंडिजी आया काफ लीग जे प्लेटफॉर्म तां, वरी 2008 में फंक्शन लीग, वरी 2013 में बि जनरल इलेक्शन में हाराइजी विया, वरी बाई इलेक्शन में कामयाब थिया। ईअं अलीम ख़ान जो बि को एॾो टक वारी सियासत ऐं हू को एॾो को ट्रैक रिकॉर्ड को रहियो त कोन्हे। पर ही वरी बि जेको आहे त हिकिड़ा रख रखाव वारा माण्हू आहिनि, जहांदीदा माण्हू आहिनि, फौती गमी अचण वारा माण्हू आहिनि, इलाइक़े में थोरो घणो पंहिंजे पैसा एतिरा आहिनि पाण वटि, हिननि खे इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, कारोबारी आहिनि, जो पंहिंजे खीसे मां बि ख़र्च करे माण्हुनि जा नंढा वॾा मसइला हल कराए सघनि था। त हिकिड़ो पब्लिक फ्रेंडली माण्हू त आहिनि न, घटि में घटि चइनि माण्हुनि सां मिलनि था न। त हिकिड़ा माण्हू त आहिनि जेके सफ़ा पंहिंजे हल्के में, हाणे फवाद चौधरी तव्हां वञी पुछा कयो हुनजे हल्के में त केतिरा दफ़ा वियो आहे हुते, या अली ज़ैदी जेको आहे केतिरो वेही हल्के में माण्हुनि सां मिलंदो रहियो आहे। त सभु इहे पंहिंजी जाइ ते इशूज़ आहिनि ऐं उहे सभु हाणे साम्हूं ईंदा, ऐं जेकॾहिं हुननि कुझु कयो हूंदो त डेफिनेटली अवाम हुननि खे मोट ॾींदो। त बाक़ी रही ॻाल्हि त हिननि खे जेके जीअं लंगड़ियाल आहे या ॿिया माण्हू थी विया, त इहे त खटे वेंदा, पर जेके आम ख़ल्क़ मख़लूक आहे त उहे शायदि एतिरो न कनि। ऐं इन सां ॿियो क्यू लीग में अॻ में घणा माण्हू वञनि पिया, तव्हां ॾिठो त आज़ाद कश्मीर वारो वज़ीर आज़म अॻ में शुजात ॾे वियो, वरी मोटी हाणे हेॾे हलियो आयो। त ख़ुदि जेके प्रो एस्टेब्लिशमेंट धुरियूं आहिनि, उन्हनि खे बि माना हू एतिरो नथा असराइते अंदाज़ में रखणु चाहिनि, ॿ टे टोलियुनि में विराए रखणु था चाहिनि, त जीअं हिकिड़ो ग्रुप मस्ती करे त ॿिए खे कढे, ॿियो करे त टे खे कढे। त मक़सदु इहे जेके आहिनि शयूं इंडिकेट कनि थियूं त इहे इलाही अहिड़ा नंढा नंढा प्रेशर ग्रुप हूंदा। सही। अच्छा, इन समूरी सूरत हाल में जीअं अव्हां शुरू में चयो त पीपल्स पार्टी काफ़ी पुरुमीद बि हुई, ऐं पोइ हीअ जेका सूरत हाल ठही चयो त हुन 2018 में बि यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि वञी ज़रदारी साहिबु ॾाढो शिकायतूं कयूं त फलाणा माण्हू असां ॾांहुं अचणु चाहिनि था, पर फ़ोन कॉल थी अचे त पीपी में नाहे वञिणो। अहिड़े क़िस्म जी शिकायतूं हाणे बि ज़रदारी साहिबु ॾांहुं वञनि थियूं त माण्हू जेके अचणु चाहिनि पिया पीपी में, उन्हनि खे या त रोकियो पियो वञे, ॿिया उन्हनि खे गस रस्ता ॾेखारिया अथनि। शायदि तॾहिं आसिफ साहिबु इहो बयानु ॾिनो त इलेक्शन कॾहिं थींदी, इहो असां तइ कंदासीं। सो हाणे असीं छा इहो सम्झूं त एस्टेब्लिशमेंट सां जेके हिकिड़ा गुड रिलेशन चया पिया विया हुआ, उन्हनि में किथे को ॾार या ब्रीच वग़ैरह अचे पियो? ॾार त नथो चई सघिजे हुनखे, पर प्रायोरिटीज़ में थोरी चेंजिस अची सघनि थियूं, या हिकिड़ो जेको हुननि खे ॾिसियो वियो हुजे त बाबा सर्टेन नंबर जेको आहे तव्हांखे MNAs जो एतिरो मिलंदो। मे बी हिन महिल बि इहा ई प्रायोरिटी हुजे एस्टेब्लिशमेंट जी त सिंगल लार्जेस्ट पार्टीअ जो रोल पीपल्स पार्टी खे ॾियणो आहे, पर उहो एतिरो इन पोज़ीशन में न हूंदा जो सुभाणे पंहिंजे तौर ते हुकूमत ठाहे सघनि। त उन्हनि खे हुकूमत ठाहिण जे लाइ सभिनी जी सपोर्ट जी ज़रूरत। ऐं ज़रदारी साहिबु जंहिं तरीक़े जो सियासत कई आहे मफ़ाहिमत वारी,
त उन मां मुस्तक़बिल जो नक्शो इहो ई थो नज़र अचे त लीड PPP कंदी, पर उन में सभिनी धुरनि खे शामिल बि कंदी, ऐं थी सघे थो अॻिते हली नून लीग उन में खणी न बि वेहे, पर ॿियूं धुरियूं सभु तक़रीबन उन हुकूमत जो हिसो हूंदियूं, ऐं नेशनल गवर्नमेंट जो हिकिड़ो टाइप जो उनखे नालो ॾिनो वेंदो। सही। ऐं थी सघे इहो बि हुजे त नून लीग बि हुन में शामिल थी वञे, जीअं मां चयो पिया ज़रदारी साहिब मुफ़ाहिमत जा जेके आहिनि बादशाह आहिनि, हींअर उहे हिकिड़े सुठे अंडरस्टैंडिंग सां अॻिते वधनि पिया, ऐं उहा ई नेशनल गवर्नमेंट जंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, मे बि ईअं बि थिए जॾहिं बि इलेक्शन थिए। बिल्कुलु क्वाइट पॉसिबल आहे। ऐं ॿियो ज़रदारी साहिब जहिड़े तरीक़े सां लाहौर में कैंप करे वेठो आहे त उहा ॻाल्हि नून लीग खे बि कोन थी वणे, ऐं कुझु माण्हू जेके अचणा उहे शायदि हेॾे न विया आहिनि, ऐं अञा डिपेंड करे थो मंज़ूर वठू आहे, ऐं कुझु ॿिया माण्हू आहिनि नवरेश शकूरदा जे हेॾे हलियो वियो त उहो बि जेको आहे त अॻ में पीपल्स पार्टी ॾे वञे पियो, त इहे भञ तोड़ जोड़ हले थी पई। ऐं जेको ज़रदारी साहिब बयानु ॾिनो आहे मां सम्झां थो त उहो इन कॉन्टेक्स्ट में आहे त जेको नून लीग खे इलेक्शन फ़िलहाल अक्टूबर नवंबर में सूट नथी करे पई, जंहिंजे करे हू चाहिनि था त नेक्स्ट ईयर इलेक्शन थिए, त ज़रदारी साहिब जे रिमार्क्स खे मां इन सियासी कॉन्टेक्स्ट में ॾिसां थो त हू उन्हनि खे कन्विंस कंदो त इहो आइन जे ख़िलाफ़ हूंदो, तंहिंजे करे असेंबली जी मुदत पूरी थियण या असेंबली टोड़ण जी सूरत में हुननि खे 1 महीनो वधीक ॿियो मिली वेंदो। हूअं 60 ॾींहं मिलंदा, ऐं असेंबली टोड़ण जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि अॻ में मुदे मुकमिल करण खां टोड़नि था त हुननि खे महीनो वधीक मिली वेंदो, त इहो ऑप्शन मां सम्झां थो ईंदो, ऐं इलेक्शन वञी नवंबर में पॉसिबल आहे त थी वञे। सही। अच्छा सर, थोरो इन ते बि अव्हांजी राय चाहींदासीं। फवाद चौधरी साहब, इमरान इस्माइल विच में मूंखे ॾिठो त अचानक सां नमूदार थिया, पोइ चयूं त असां वञी जेल में कुरैशी साहब सां मिली आया आहियूं, ॻाल्हियूं करे आया आहिनि, उन सीन जो छा थियो? मतिलबु उहे ॻाल्हियूं कुरैशी साहब खे जेके उन्हनि कयूं, या जेको चयो पियो त इमरान ख़ान माइनस करे ऐं पोइ कुरैशी साहब या ॿिया टेक ओवर करे वठनि, उहे मामला तइ न थी सघिया, उनजे करे इस्तेहकाम पार्टी ठही, या छा थियो अहिड़ो? कुरैशी साहब बि जॾहिं ॿाहिरि निकिता त उन्हनि चयो त हाणे इंसाफ़ जो झंडो मुंहिंजे हथ में आहे, ख़ान साहब सां वेंदुसि, ॻाल्हाईंदुसि, ॻाल्हियूं थियूं, पोइ इहे ख़बरूं बि हलियूं त को शायदि उहा मुलाक़ात सुठी न थी, ऐं यको फ़ोन बि कुरैशी साहब बंदि करे छॾियो ऐं कराची हलिया या पंहिंजी घरवारी जो इलाज वग़ैरह या जेको कुझु बि आहे, त पोइ हाणे कुरैशी साहब या ख़ान साहब उन्हनि जो छा फ्यूचर था ॾिसो हमी, ऐं स्पेशली PTI? ॾिसो, कुरैशी साहब जेको आहे त तक़रीबन कैन पीढ़ियुनि खां वठी इस्टेब्लिशमेंट जो रहियो आहे, पोइ चाहे उहा चवनि था त मुगलनि जी इस्टेब्लिशमेंट हुजे या अंग्रेज़नि जी हुजे या मौजूदा पाकिस्तान जी हुजे, त तंहिंजे करे हू इस्टेब्लिशमेंट खां सवाइ सियासत करे न सघंदो, ऐं उन जो ऑप्शन हिकिड़ो थी सघे थो वरी ॿियो सरप्राइज़ उन जे रूप में अचे, त कुझु बि पॉसिबल आहे। ऐं फौरी तौर ते जेको शाह महमूद कुरैशी खे मिसाल महीने खां पोइ आज़ादी मिली त उहो इमरान ख़ान सां वियो, जेको प्रोपोज़ल खणी वियो उहो इमरान ख़ान तस्लीम न कयो, जंहिंखां पोइ जेका कुरैशी साहब जी ख्वाहिश हुई या उनजी दावा हुई त मां हू कन्विंस करे वेंदो, त उहा उन में उनखे कामयाबी न मिली आहे, त फ़िलहाल तंहिंजे करे टुॿी हणी वियो आहे। ऐं सियासत में थींदो आहे ईअं कॾहिं कॾहिं जॾहिं माण्हू कुझु ॾींहं मंज़र तां थोरो ग़ाइब थी रहिबो आहे, त उन में थी सघे थो वरी शाह महमूद कुरैशी अञा त खोड़ शयूं आहिनि न, त उहो वरी कंहिं ॿिए ग्रुप जी सूरत में साम्हूं अचे, त उन ॻाल्हि खे बि रद्द नथो करे सघे। बिल्कुलु। अच्छा, जंहिं प्रोपोज़ल जी अव्हां ॻाल्हि कयो पिया, खणी ख़ान साहब ॾांहुं विया, उहे त ईअं ख़बरूं हलनि पियूं मीडिया में त अव्हां इमरान ख़ान खे चयो त कुझु अर्सो पार्टी जा मामला छॾियो, ख़ामोश रहो या ॿाहिरि हलिया वञो, इहा अव्हांजी इंफॉर्मेशन छा आहे त उहो प्रोपोज़ल में छा छा हो? बाक़ी इहे ॻाल्हियूं हुयूं के ॿियूं हुयूं जिन खे ख़ान साहब तस्लीम न कयो? कहिड़ो हो प्रोपोज़ल सर? बस ख़ान साहब खे चवनि था त जिदे वञ, हो अमेरिका जो ऑप्शन नथो मिले, त हो चए थो इलाही मामला जेको आहे त मुंहिंजल आहिनि। अच्छा, माना हू जिदे नथा वञणु चाहिनि, जीअं नवाज़ शरीफ़ साहब माज़ी में वेंदा रहिया, हू छा लंडन वञणु था चाहिनि? डेफिनेटली हुन जा ॿार बचा हुते आहिनि, सो हुनजी ख्वाहिश इहा ई हूंदी त उहो हुते वञे या अमेरिका वञे, सो ऐं पोयां मामला जेके आहिनि कुरैशी साहब संभालनि। हाणे सऊदी अरब में काफ़ी लिबरल पॉलिसीज़ इंट्रोड्यूस थियूं आहिनि, सो इमरान ख़ान साहब खे उनखे कंसीडर करणु खपे। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सो नाज़रीन, ही आहे समूरी सूरतहाल। नई पार्टी जेका आहे उहा जुड़ी चुकी आहे, ऐं ज़ाहिर आहे वॾा सवाल इहे था उथनि त हीअ जेका पार्टी आहे
जेके उन पार्टी जा सरबराह आहिनि उन्हनि जो पूरो हिकिड़ो ट्रैक रिकॉर्ड आहे, या जेके उन पार्टी में शामिलु थियनि पिया, फवाद चौधरी खां वठी अली ज़ैदी, ॿिया टियां फिरदौस आशिक़, इमरान इस्माइल, जेके बि आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जी सियासत जी शुरूआति किथां खां थी, कंहिं उन्हनि जे फूकणे में हवा भरी, सभिनी खे ख़बर आहे। त उनखां पोइ वॾो सुवालु इहो पियो थिए, इहे जेके दावाऊं थियूं पिए त सियासत सां हाणे असांजो को तालुक़ु न हूंदो, असीं न्यूट्रल थी विया आहियूं, ऐं ॿिया खोड़ दावाऊं थियूं हुयूं, उन्हनि दावाउनि जो नेठ छा थियो, ऐं उनखां पोइ ज़ाहिर हिकिड़ा सुवाल त उथनि था। ही जेके माण्हू सभु गॾु थिया आहिनि, पहिरें दौरान PTI खे चवंदा असां छॾियो, चलो हिकिड़ो 9 मई जो वाक़ियो थी वियो, कुझु माण्हुनि जो पंहिंजो हिकिड़ो ज़मीर जाॻी पियो हुजे त जेको कुझु थियो उहो ग़लति आहे, हालांकि उन में बि सभिनी खे ख़बर हुई त कंहिंखे किथां कुझु ॻाल्हियूं इहे बि हलियूं पियो त इशारा विया, कुझु माण्हुनि जो ज़मीर पाणे जाॻियो हूंदो, पर जंहिं अंदाज़ सां ही माण्हू गॾिया आहिनि उन ते ज़रूरु सुवाल उथनि था पिया। ऐं जेको नालो ॾिनो वियो आहे इस्तेहकाम पाकिस्तान, उन ते बि खोड़ सारा सुवाल उथनि था त छा 75 सालनि में पाकिस्तान में इस्तेहकाम न हो, ही पार्टी अची इस्तेहकाम आणींदी। सो खोड़ अहिड़ा सुवाल आहिनि। सो उन्हनि ते पाण वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिते वक़्तु थियो पियो मुख़्तसर ब्रेक जो, ब्रेक वठूं था, वापसि ईंदासीं त ॻाल्हि ॿोल कंदासीं हीअ जेका पार्टी हूंदी ईंदड़ इलेक्शन में उनजो रोल छा हूंदो, ऐं इन सां छा वोट जेके आहिनि उहे विरहाइजी वेंदा, ऐं पीपल्स पार्टी या नवाज़ लीग जो वोट केतिरो विरहाइजी सघे थो, ऐं ईंदड़ जेका बि पार्लियामेंट हूंदी ख़ासि तौर ते जेका हुकूमत साज़ी थींदी, हुकूमती जोड़जक में, उन में हिन पार्टी जो केतिरो किरदारु हूंदो, पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर मूंखे प्रोग्राम में चऊं था भली कार, ऐं हींअर इस्लामाबाद मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार इंतहाई बाख़बर जेके सहाफ़ी आहिनि पाकिस्तान मंझां, उन्हनि मंझां हिकु असद अली तूर साहब जेके आहिनि उन्हनि असांखे वीडियो लिंक ते ज्वाइन किया है। असद साहब बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया। असद साहब, किस तरह देखते हैं तजर्बेगार के तौर पर पाकिस्तान मशहूर है पहले से ही, और एक और नया तजर्बा हुआ है, हम देखते हैं कि कभी नेशनल पीपल्स पार्टी बनती है, कभी पीपल्स पार्टी पेट्रियाट बनती है, कभी हम देखते हैं कि काफ लीग बनती है, उससे पहले जुनेजो लीग का तजर्बा हुआ, इस तरह देखते आते हैं कि कभी MQM हकीकी, फिर MQM पाकिस्तान, उसके बाद बाप, उसके बाद अब PSP, और अब इस्तेहकाम पाकिस्तान के नाम से एक नई पार्टी का वजूद हुआ है पाकिस्तान में। अच्छा, इसमें एक एंगल बहुत दिलचस्प है जी। ये पहली दफा है कि एक बनाई हुई जमात के अंदर से एक और जमात ने जन्म लिया जी। इससे पहले जो भी एस्टेब्लिशमेंट पार्टियां बनाती थी, लाइक आप कह लें कि काफ लीग हो गई, पीपल्स पार्टी पेट्रियाट हो गई, या ये बाप पार्टी हो गई, या ये पाक सरजमीन पार्टी हो गई, इन्होंने कभी बच्चा नहीं दिया था। सही। लेकिन PTI भी तो 2011 में बनाई गई था, उससे पहले तो वन मैन शो था। सही। ये पार्टी बनाई गई, लोग लाए गए, दीगर पार्टियों से तोड़ के इसमें भरे गए। चौधरी परवेज लाई उस दौर में ऑन रिकॉर्ड है कि हमारे लोगों को जनरल पाशा कह रहे हैं कि आप PTI में जाएं। बिल्कुल ठीक है, और ये सब कुछ हो रहा था तो PTI बनाई गई। तो अब अपनी ही तोड़ी हुई जमात को, अपनी ही जमात को तोड़कर एक और जमात बनाई गई है, वो इस्तेहकाम पाकिस्तान है। तो ये तो बात तब है ना कि ये इस्तेहकाम पाकिस्तान जिससे इस्तेहकाम की उम्मीद लगाई गई है, क्या वो इतनी बड़ी पार्टी है कि वो कौमी सतह पर इतनी नशिस्तें जीत सके कि वो इस्तेहकाम ला सके? तो वो नहीं है। उनका ना कोई अपना वोट बैंक है, ना कोई बैकग्राउंड है। इलेक्शन से चंद महीने पहले एक तजुर्बा कर दिया गया है, और मेरे ख्याल में इतना ही टारगेट है कि ये चंद एक जो नशिस्तें ले लें, उन नशिस्तों को बाद में एक्सप्लॉइट किया जा सके कि किस जमात के साथ किस तरह नेगोशिएट करना है सेंटर में उसको इक़्तिदार दिलवाने के लिए। सही। अगर आपके पास इतने वोट कम है तो हम आपको ये दे देते हैं, हम आपकी हुकूमत को इस्तेहकाम दे सकते हैं इस जमात के लोग देकर। सही। तो आप कह रहे हैं कि PTI के अंदर से एक नए बच्चे की पैदाइश हुई है, या नौमौलूद पार्टी की, या ताकतवर जो हल्के हैं जिन्होंने ये दावे किए थे कि अब सियासत से हमारा कोई वास्ता नहीं, हम न्यूट्रल हैं, उन पर भी तो बड़े सवालात उठ रहे हैं कि ये सब PTI से जिस तरह अलग हुए और जिस तरह ये अभी अचानक से नई पार्टी में शामिल हो रहे हैं, तो ये किसके यहाँ आप समझते हैं कि नौमौलूद पार्टी कहें, बेबी कहें, बच्चा कहें, उसकी पैदाइश हुई है या आमद हुई है? देखिए नसीर साहब, PTI भी तो उन्हीं की पार्टी थी जी।
تو اصل مبارک کے مستحق کون ہیں؟ کن کو ہم مبارک دیں؟ پی ٹی آئی کو؟ نہیں، مبارک تو وہی پاکستان کے طاقتور لوگ ہیں جنہوں نے پی ٹی آئی بنائی تھی. جی ٹھیک ہے، تو انہوں نے اب پی ٹی آئی کے اندر سے ایک تجربہ اور کر دیا. پچھلا تجربہ انہیں لگا کہ غلط ہو گیا تھا، تو اس کو سارے کو انہوں نے توڑ پھوڑ دیا. ٹھیک ہے، اور اب انہوں نے ایک نیا اسٹرکچر کھڑا کر دیا ہے. لیکن میرے خیال میں اس دفعہ ان کو بھی پتا ہے کم از کم عمران خان صاحب کے اوپر انہوں نے 10-12 سال محنت کر کے ان میں ہوا بھر لی تھی. تو یہ الیکشن سے 3-4 ماہ پہلے آئی ہوئی پارٹی میں ان کو پتا کہ وہ ہوا نہیں بھر سکتے. صحیح. تو یہ تو میرے خیال میں ایک جیسے ایک ٹرانزٹ سٹے ہے کہ آپ لوگ کچھ عرصہ ادھر رکے ہیں. اگر کسی بڑی پارٹی میں ہم آپ لوگوں کی جگہ بنوا سکیں تو اس پارٹی میں آپ کو ضم کروا دیا جائے گا. جیسے جنوبی صوبہ پنجاب 2018 کے الیکشن سے پہلے ایک دم سے پی ٹی آئی میں ضم ہو گیا تھا. صحیح. تو یا یہ کر لیا جائے گا، یا یہ ہے کہ آپ اس پارٹی کے پلیٹ فارم سے کم از کم الیکشن لڑیے گا. صحیح. اور جو جیت گیا اس کو ہم پھر جو اگلی حکومت ہوگی اس میں اتحادی بنوا دیں گے، وزارتیں بھی مل جائیں گی، سب کچھ ہو جائے گا. تو اتنا ہی گول ہے. میرا نہیں خیال کہ یہ کوئی بہت ہی دور رس جسے کہتے ہیں نا وہ سوچ کی حامل ایک ایکسرسائز ہے. یہ جو استحکام پاکستان جو پارٹی ہے، یہ ایک شارٹ سائٹڈ پارٹی ہے. ایک لمیٹڈ ٹائم کے لیے ایک خاص گول سامنے رکھ کے یہ بنائی گئی ہے. اور وہ جیسے ہی گول اچیو ہو جائے گا تو یہ پارٹی بھی پاک سرزمین پارٹی کی طرح ایم کیو ایم پاکستان میں ضم ہو جائے گی. صحیح. ٹرانزٹ اسٹے کا آپ اصطلاح یوز کر رہے ہیں، مطلب آپ سمجھتے ہیں کیونکہ ہم نے دیکھا کہ جولائی میں جو بائی الیکشن ہوئے اور نواز لیگ نے جن لوگوں کو ٹکٹیں دی وہ سارے کے سارے تقریباً ہار گئے. تو اس کے بعد نواز لیگ نے بھی یہ سیکھا کہ اس طرح کے لوگوں کو ٹکٹ نہیں دینا، اپنے جیالوں کو یا جو ان کے ورکر ہیں ان کو ہی دینا ہے. تو لگ یہ رہا تھا مطلب آپ کے خیال میں کہ ان کو ٹکٹ وہاں سے نہیں ملنے تھے، پیپلز پارٹی سے نہیں ملنے تھے، اس لیے استحکام پارٹی کا وجود آیا ہے اور جب یہ جیت کے آئیں گے تو پھر کسی نہ کسی پارٹی کا حصہ ہو جائیں گے. بالکل، کیونکہ دیکھیں نا اس پارٹی میں موجود 99% لوگوں نے جی بہت زیادہ سخت زبان استعمال کی ہوئی ہے پیپلز پارٹی اور نون لیگ کی قیادت کے بارے میں. تو اگر پیپلز پارٹی یا نون لیگ کی قیادت ان کو ایکسپٹ کر بھی لے اور ٹکٹ دے بھی دے تو ان کا کارکن انہیں ووٹ نہیں دے گا. صحیح. وہ کہے گا کہ یہ بلاول کو وہ تضحیک کا نشانہ بناتے تھے. صحیح. ٹھیک ہے، نواز شریف کے پلیٹلٹس کا مذاق اڑاتے تھے. ٹھیک ہے، تو وہ تو نہیں ووٹ دے گا ان کو. وہ تو کہے گا ٹھیک ہے پارٹی نے دے دیا ٹکٹ، پارٹی جانے، ہم نہیں ان کو معاف کرنے کو تیار. تو یہ ان کو بھی پتا ہے ان دونوں بڑی جماعتوں کو. اور اس کا انہوں نے ایک ٹریلر جولائی والے دن انتخابات کا، ضمنی انتخابات کا آپ نے ذکر کیا، اس میں دیکھ چکے ہیں یہ لوگ. یہ ٹیسٹ کر چکے ہیں کہ ہمارا ووٹر کیسے رسپونڈ کرتا ہے ان لوگوں کو. تو وہ پھر اسی لیے ان کو اب ایک نئی شناخت کے ساتھ میدان میں اتارا گیا ہے کہ آپ لوگ جو اگر کچھ جیت سکتے ہیں سیٹیں تو جیت دیں. کیونکہ ویسے میجورٹی تو وہ بھی ہے نا جو 2018 سے پہلے بھی کبھی الیکشن نہیں جیتی تھی. بالکل ایسے ہی. ٹھیک ہے، تو 2018 میں تو چلے ان میں ہوا بھر کے ان کو الیکشن جتوا دیا گیا تھا. تو اب اگر وہ ہار بھی جائیں گے تو اسٹیبلشمنٹ ان کو یہ تو کم از کم کہہ سکے گی نا بھائی 2018 میں تمہیں ہم نے جتوایا تھا. صحیح. تو کوئی اتنی گلے کی بات نہیں ہے. بالکل. اچھا، پیپلز پارٹی اور نون لیگ تو ظاہر سی بات ہے ان کے جو ووٹر سپورٹر ہیں وہ تو ان کو ووٹ نہیں دیں گے. لیکن اب سوال یہ بنتا ہے کہ پی ٹی آئی کا جو ووٹ جو بھی ہے اگر ابھی بھی بچا ہے تو آپ سمجھتے ہیں کہ وہ ان کو ووٹ دیں گے؟ کیونکہ یہ تو آئے ہیں میدان میں عمران خان کی پارٹی سے مطلب بے وفائی کر کے انہوں نے الگ سے پارٹی بنائی. اور دوسرا انہوں نے یہ بھی کہا ہے کہ پی ڈی ایم سے ہمارا الیکشن اتحاد بھی ہو سکتا ہے. مطلب یہ ابھی سے تاثر دینے کی یہی کوشش کر رہے ہیں علی اعلان کہ ہم اینٹی جو ہے وہ پی ٹی آئی بن چکے ہیں. تو عمران خان صاحب کے جو بھی ووٹر سپورٹر ہیں تو کیا وہ ان کو ووٹ دیں گے؟ پیپلز پارٹی اور نواز لیگ کا ووٹ تو ویسے بھی نہیں ملنا ان کو. نہیں، میرا نہیں خیال کہ ان کو پی ٹی آئی کا ووٹر ووٹ دے گا. کیونکہ پی ٹی آئی کا ووٹر تو ان کو اس نظر سے دیکھے گا کہ جب مشکل وقت ان کے قائد پر آیا تو یہ ان کو چھوڑ گئے. اور یہ چھوڑ کر بھی اس جماعت میں گئے جن کی وجہ سے ہمارے لیڈر پر مشکل وقت آیا ہوا تھا. ان کی بنوائی ہوئی جماعت میں یہ لوگ چلے گئے. تو یہ تو جسے کہتے ہیں نا بیٹریل بھی ہے ان کے لیے اور ان کے لیے اپنے لیڈر کی پیٹھ میں چھڑا گھونپنا بھی ہے ان لوگ. تو وہ تو ان کو کبھی نہیں ووٹ دیں گے. پی ٹی آئی کی طرف سے تو میرا نہیں خیال کہ یہ ایک ووٹ بھی لے پائیں گے. جہاں تک رہ گئی
پی ڈی ایم یا دیگر جماعتوں کی بات یہ کہہ رہے ہیں کہ ہم ان کے ساتھ اتحاد کریں گے, وہ یہ ضرور یہ خواہش رکھتے ہوں گے, کیوں نہیں رکھتے ہوں گے کہ ان کو پی ڈی ایم کچھ جگہ پہ ان کے مقابلے میں یا پیپلز پارٹی کچھ جگہ پہ ان کے مقابلے میں اپنے کینڈیڈیٹس مت کھڑا کرے. لیکن میرا نہیں خیال کہ اتنی سپیس ان کو ملے گی, کیونکہ اگر آپ پنجاب کی حد تک دیکھیں تو پی ایم ایل این کے پاس اپنے کینڈیڈیٹ پورے ہیں, وہ پنجاب میں کیوں ان کو کسی جگہ پہ سپیس دے گی. صحیح. اگر آپ سندھ میں آ جائیں تو پیپلز پارٹی کے پاس اپنے کینڈیڈیٹ پورے ہیں, وہ کیوں ان کو سپیس دیں گے. تو یہ آپ کو دیکھنا ہوگا. تو موسٹ لائکلی ان کو شاید کوئی آپ کہہ رہے ہیں کہ پورے پاکستان میں شاید 8-10 ایسے حلقے ہوں جہاں پر کوئی کچھ ان کو سپیس مل جائے, وہ بھی شاید کے پی یا ایسی جگہوں پر ہوں گے. لیکن میرا نہیں خیال کہ ان کو کوئی بڑے پیمانے پر کوئی ایسی سپیس دی جائے گی, ان کے ساتھ سیٹ ایڈجسٹمنٹ کی جائے گی کہ اس کے تحت ایک ایسی جماعت کے طور پر ایمرج ہوں کہ جس کے پاس قومی اسمبلی میں 35-40 سیٹیں ہوں, صوبائی اسمبلی کی بھی 1-2 صوبوں کے اندر ان کے پاس کوئی 30-40 نشستیں ہوں. ان کو اتنی سپیس نہیں دی جائے گی. یہ ان کا انجام آپ دیکھیے گا, موسٹ لائکلی ان کا انجام بھی پاک سرزمین پارٹی والا ہوگا کہ مصطفیٰ کمال صاحب کو بہت یقین تھا کہ وہ کراچی سویپ کریں گے اپنی 2018 کے الیکشن میں, اور وہ تو کہتے تھے کہ ہم سندھ میں میجورٹی لے کے پھر سینٹر کے ساتھ حکومت بنائیں گے. لیکن ان بیچاروں کو کوئی سیٹ نہیں ملی تھی. وہ آخری دن میں اسٹیبلشمنٹ ہے جو 3-4 سیٹیں وہ جیت بھی رہے تھے بقول ان کے, وہ بھی لے کے تو پی ٹی آئی کو دلوا دی تھی. تو ابھی بھی کوئی کہیں پہ بھی ایسا ہو سکتا ہے کہ اگر آخری وقت میں اسٹیبلشمنٹ کو لگ رہا ہوگا کہ یار فلاں پارٹی کو میجورٹی دلوانی ہے, تو وہ ہو سکتا ہے کہ اگر کہیں پہ ان کی تھوڑی بہت فکسنگ ہوئی بھی ہوگی تو وہ ان کو سائڈ پہ کر دیں گے. تو وہی میرا سوال تھا سر صاحب کہ جیسے 2018 میں جو پریکٹس ہوئی, ہم دیکھتے ہیں آر ٹی ایس کو بٹھا دیا گیا, جس طرح ان لوگوں کو جتوایا گیا تھا, تو کیا وہ پریکٹس آنے والے الیکشن جو بھی 23 میں ہوں 24 میں ہوں, تو کیا وہی پریکٹس دوبارہ دہرائی جائے گی, یا اب کے بار اتنا آسان نہیں ہوگا کہ وہ والی پریکٹس ہو اور ان لوگوں کو جتوایا جائے؟ عمران اسماعیل, علی زیدی, ہم کراچی میں رہتے ہیں, ان کے گلی محلے کے لوگ بھی شاید ان کو نہ جانتے ہوں, اور ایسے بہت سارے جو سندھ اسمبلی کے ممبر بن گئے, قومی اسمبلی کے کراچی سے ممبر بن گئے, ان لوگوں کو خود کو پتہ نہیں تھا کہ ہم جیت رہے ہیں. صبح اٹھے تو رزلٹ آیا کہ فلاں بنا ہے, میں نے بن گیا, فلاں ایم پی اے بن گیا. نہیں, وہ میرا نہیں خیال کہ ان کے لیے اب یہ اتنے اہم ہیں کہ ان کے لیے آر ٹی ایس بٹھائے جائیں. جی, یہ اتنے اہم لوگ نہیں ہیں اب اسٹیبلشمنٹ کے لیے. اس وقت تو عمران خان صاحب کو میجورٹی دلوانی تھی تو آر ٹی ایس بیٹھ گئے. صحیح. ابھی وہ ضرورت نہیں ہے, اور ابھی بھی اگر آر ٹی ایس بٹھانے کا سوچا بھی جاتا تو وہ اس صورت میں سوچا جاتا اگر پی ٹی آئی میدان میں ہوتی, تو ہو سکتا ہے پی ٹی آئی کا راستہ روکنے کے لیے کچھ ایسا کیا جاتا. لیکن اب پی ٹی آئی تو بالکل ہی آپ کہہ لیں کہ وہ زمین بوس ہو چکی ہے, تو وہ ایسے میں کیا ضرورت ہے ان کو کچھ اس قسم کے لوگوں کے لیے بہت ایفرٹ کرنے کی. تو ان کی نظر میں تو ان کی سروسز وہ لے چکے ہیں, اور ان سروسز کے بدلے میں وہ ان کو اوبلائج کر چکے ہیں 2018 کا الیکشن جتوا کے. تو میرے خیال میں اب یہ تو بالکل وہ ایک یوز ٹیشو پیپر ہے, ڈسپوز آف انہوں نے کر دیے ہیں. وقتی طور پہ ان کو فیس سیونگ کے لیے انہوں نے ایک پلیٹ فارم دلوا دیا کہ ٹھیک ہے آپ کو پولیٹیشین سمجھتے ہیں تو یہاں سے الیکشن لڑ کے اپنا شوق پورا کر لیں. صحیح. اچھا سر صاحب, آپ کا ویلاگ بھی میں نے دیکھا جس میں آپ تنقید کر رہے تھے یا طنز کر رہے تھے کہ نام بھی ان کو شاید اچھے نہیں آتے. کبھی باپ بنا دیتے ہیں بلوچستان نیشنل پارٹی, عوام پارٹی, کبھی ہم پی ایس پی بنا دیتے ہیں, ابھی استحکام پاکستان. تو آپ کو لگتا ہے کہ یہ کیچی نام نہیں ہے اور لوگوں میں اس کی وہ سے نہیں بنے گی, یا لوگوں کو یہ اتنا وہ کیچی نہیں لگے گا؟ تو تجربے جو کر رہے ہیں ان کے پاس کیا ایکسپرٹ بندے نہیں ہیں؟ کیا صورتحال ہے کہ کبھی استحکام, کبھی باب, کبھی پی ایس پی؟ اصل میں جو لوگ یہ تجربے کر رہے ہیں نصیر صاحب, وہ لوگ سیاسی لوگ نہیں ہوتے, وہ الیکشن نہیں لڑتے, انہوں نے گلی محلے میں جا کے کبھی ووٹ نہیں مانگا ہوتا, وہ ووٹر کی سائیکی جانتے ہی نہیں ہیں. وہ صرف اتنا جانتے ہیں کہ ٹی وی پر, سوشل میڈیا پر کچھ کیمپین چلا کے تھوڑی سی ویو بنا دیں. لیکن جو ووٹر کی سائیکی ہوتی ہے بڑی ڈفرینٹ ہوتی ہے. وہ اپنے جو کینڈیڈیٹس کے لیے جاتا ہے, وہ اس کے سلیکشن کے ووٹ کرنے کے معیار مختلف ہوتے ہیں. اور آپ کو یہ اگر دیکھیں یہ جو نام ہے, یہ نام بتا دیتا ہے آپ کس کی پارٹی ہیں. صحیح, ٹھیک, بالکل. لائک مسلم لیگ نون ہے, پیپلز پارٹی ہے, یا آپ کہہ لیں کہ اے این پی ہے, یہ
یہ جماعتیں آپ ان کی پالیسی سے اتفاق کریں اختلاف کریں، جے یو ایف ہے، دیگر جماعتیں ہیں، لیکن آپ کو کم از کم یہ پتا ہے کہ یہ سیاسی جماعتیں ہیں، ٹھیک ہے. اور اگر بہت پیچھے 80 کی دہائی میں 60 کی دہائی میں کسی جماعت کا کوئی رہنما اسٹیبلشمنٹ کے ساتھ رہا بھی ہے صحیح، تو آپ دیکھیں ذوالفقار علی بھٹو ایوب خان کو دوران ایوب خان کی حکومت چھوڑ کے نکلے تھے، بالکل، تو انہوں نے اپنا جسے کہتے ہیں نا وہ داغ دھو دیا تھا. نواز شریف نے 80s میں ضیاء کے ساتھ رہے تو 90s میں جو ان کی پالیٹکس ہے 90s آنورڈ وہ بالکل اس کے برعکس ہیں. صحیح، تو لوگوں کو پتا ہوتا کہ یار پھر بھی پولیٹیشنز ہیں. یہ تو جو دیگر لوگ ہیں جو ابھی استحکام پاکستان میں ہیں تو سارے کے سارے وہی پرندے ہیں جن کو جب اشارہ کیا گیا تھا تو یہ اڑ کے جا کے عمران پی ٹی آئی کے گھونسلے میں بیٹھ گئے تھے. اب ان کو جسے کہتے ہیں اشارہ کیا گیا تو پی ٹی آئی کے گھونسلے سے اڑ کے تو استحکام پاکستان بن گئے ہیں. تو اتنے ہی ہیں، لوگوں کو پتا ہے کہ یہ کون ہے، سب کو پتا ہے. صحیح. اب مجھے لگتا ہے کہ اگر آپ ان سے بھی کہیں آف دی ریکارڈ پوچھیں گے تو ان میں سے کوئی تردید کرے گا کہ ہمیں کس لیے کہاں پہ جمع کیا گیا. ٹھیک. اچھا اسد صاحب، ہم چاہیں گے کہ شاہ محمود قریشی صاحب جیسے ہی جیل سے باہر آئے اور انہوں نے کہا کہ اب انصاف کا جھنڈا جو ہے وہ ان کے ہاتھ میں، بڑے پرے اعتماد دکھائی دے رہے تھے اس وقت، اور کہا کہ میں خان صاحب سے ملوں گا، پھر میڈیا کو بریفنگ، وہ کچھ بھی نہیں ہوا اور خبریں یہ چلی کہ نمبر بھی بند کر دیا، ادھر کراچی چلے آئے. وہ والا سین کیا بنا سر؟ ملاقات لوگ کہتے ہیں بڑی تلخ کلامی بھی ہوئی، کوئی پلان لے کے گئے تھے کہ آپ خاموش ہو جائیں، خان صاحب کو کہا، یا باہر چلے گئے، وہ نہیں مانے. تو اب قریشی صاحب کیا کرے؟ وہ ویٹ کریں گے یا ایسا کیا کریں گے؟ وہ کہاں گمنامی کی زندگی میں چلے جائیں گے؟ کیونکہ پیپلز پارٹی، استحکام یا نون لیگ میں تو وہ جا نہیں سکتے. اب ان کے پاس کیا آپشن ہے؟ دیکھیں قریشی صاحب ابھی کچھ عرصہ تو دیکھیں گے کہ خان صاحب کیا کریں گے. کیا خان صاحب جو پیغام انہوں نے ڈیلیور کیا ہے اس پر کوئی مثبت جواب دیں گے؟ اگر نہیں دیں گے تو ظاہری بات ہے قریشی صاحب کے لیے بھی رہنا مشکل ہو جائے گا پی ٹی آئی میں. اور وہ پیغام یہی ہے کہ خان صاحب آپ کو اب خود بھی ایک پریس کانفرنس کرنی ہوگی جس میں اپنی جماعت سے اظہار لا تعلقی کر کے اور کہنا ہوگا کہ میں کچھ عرصے کے لیے سیاست سے علیحدگی اختیار کر رہا ہوں اور جو کچھ ملک میں ہوا میں یہ نہیں دیکھنا چاہتا تھا. تو اگر خان صاحب اس آفر کو مان لیتے ہیں تو پھر ان کو شاید بیرون ملک جانے کی بھی اجازت مل جائے گی. لیکن اگر وہ اس آفر کو نہیں اویل کریں گے تو پھر جنہوں نے آفر دی بھی ہے انہوں نے بتا تو دیا ہے کہ منصوبہ سازوں کو بھی نہیں چھوڑا جائے گا. تو پھر خان صاحب کو اس کی پرائز پے کرنی ہوگی. اور اس صورت میں اگر خان صاحب ڈسکوالیفائی ہوتے ہیں، جو کہ موسٹ لائکلی وہ ہو جائیں گے، ان کے خلاف جو القادر ٹرسٹ ہے اور توشہ خانہ ہے دونوں بہت مضبوط کیسز ہیں، تو اس صورت میں ان کے پاس پھر اور کوئی آپشن نہیں ہوگا کہ یا تو شاہ محمود قریشی ہی ہوں گے. لیکن شاہ محمود قریشی صاحب یہ تو یقین دیکھیں گے نا اگر وہ پی ٹی آئی میں اکیلے رہ جاتے ہیں تو وہ ایک دو لوگوں کے ساتھ اس پارٹی میں بیٹھ کے کیا کریں گے. تو میرے خیال میں شاہ محمود قریشی صاحب ابھی صرف دیکھو اور انتظار کرو کی پالیسی اختیار کریں گے، اور اس دوران وہ کوشش کریں گے کہ اگر ان کو کہیں پر ان کی ایڈجسٹمنٹ ہوتی ہو تو پھر وہ نکلیں گے. اگر ان کی کہیں ایڈجسٹمنٹ نہ ہوتی ہوئی تو پھر وہ پی ٹی آئی کا جھنڈا علامتی طور پہ ہاتھ میں پکڑ کے کم از کم یہ ضرور کوشش کریں گے کہ وہ اگلا الیکشن کم از کم اپنی نشست کی حد تک جیت جائے. ٹھیک. اچھا اسد صاحب، آخر میں آپ سے یہ بھی سمجھیں گے، حالانکہ ہم دیکھتے ہیں خان صاحب توشہ خانہ کا آپ نے حوالہ دیا، بہت سارے کیسز ہیں. نیا کیس اب تو قتل کا کیس، جیسے بھٹو صاحب کا قصوری صاحب والا کیس بنا تھا، اس طرح جو کوئٹہ میں سینئر وکیل کا قتل ہوا وہ بھی ایف آئی آر ان پر ہو گئی ہے، آج ان کی ضمانت بھی ہوئی. تو کیسز تو بڑے بن رہے ہیں. تو آپ کو لگتا ہے کہ خان صاحب یہ پرپوزل جو لے کے گئے قریشی صاحب یا دوسرے مختلف جگہوں سے ان کے پاس یہ پرپوزل آ رہا ہے کہ آپ باہر چلے جاؤ یا کچھ، وہ قبول اگر نہیں کرتے تو خان صاحب نے تو ایک رات بھی جیل میں نہیں گزاری، تو کیا وہ جیل جانا پسند کریں گے یا فوجی عدالتوں کا جو ٹرائل ہوگا اس کو بھگتنے کے لیے تیار ہیں آپ کے خیال میں؟ یا لگتا تو یہی ہے کہ وہ ہو سکتا ہے باہر چلے جائیں، آج کل ان کو بچے بھی بڑے یاد آ رہے ہیں؟ دیکھیے ایک بات تو ابھی تک جو ہم نے دیکھی ہے وہ یہ ہے کہ خان صاحب جیل جانے سے بہت ڈرتے ہیں. اگر آپ دیکھیں کہ وہ 6 ماہ ٹانگ پر پلسٹر لگا کے پھرتے رہے جی کہ مجھے عدالت نہ جانا پڑے، میں گرفتار نہ ہو جاؤں. پھر ابھی لاسٹ ٹائم بھی جب وہ اریسٹ ہوئے بھی تو ان کو اس دن صبح بھی انہوں نے ویڈیو ریکارڈ کر کے انہوں نے اس میں اندیا دیا تھا کہ ان کو آئیڈیا ہے کہ ان کو گرفتار کیا جائے گا.
तो वो व्हील चेयर पर पहुंच गई सही मारूफ बन के। वो जो ही रेंजर ने पकड़ा तो खान साहब उठ के वॉक करने लग गए। ठीक है, तो इससे जाहिर होता है कि वो जेल जाने से बहुत डरते हैं। इवन के जिस दिन उन्होंने जेल भरो तहरीक की भी कॉल दी थी, उस दिन भी पीटीआई की तमाम क़यादत को उन्होंने गिरफ्तारी दिलवाई, खुद नहीं गिरफ्तारी देने के लिए। तो अभी तक तो वो जेल से बहुत डरते हैं। सही, कल का मैं उनके बारे में कुछ प्रिडिक्ट नहीं कर सकता, लेकिन मेरे ख्याल में अगर उनको जेल भेजने का फैसला हुआ तो ये खान साहब का अपना फैसला नहीं होगा कि वो जेल जाना चाहते हैं। सही, ये किसी और का फैसला होगा उनको जेल भेजना, और वो उनके हाथ में नहीं होगा खान साहब के। तो अब देखते हैं कि वो ये बाहर जाने वाली डील लेते हैं कि नहीं, लेकिन क्योंकि जाहिर बात है इस डील के साथ बहुत सी कंडीशन होगी। तो यकीनन खान साहब उन कंडीशंस को भी देखेंगे तो सही, और वो जरूर इस नजर से देखेंगे कि वो क्या पार्टी शाह महमूद कुरैशी की सूरत में एस्टेब्लिशमेंट को दे दें, और फिर मालूम नहीं कल को बाहर जाएं तो उनको बानी मुतहदा बना दिया जाए। सही, सही, कि उनकी वापसी बिल्कुल ही खत्म ऑप्शन कर दिया जाए, उनको हमेशा हमेशा के लिए पार्टी से अलग कर दिया जाए। तो तमाम चीजें वो यकीनन सोचेंगे, और उसके बाद ही जो भी उन्होंने फैसला लेना होगा लेंगे। ठीक है सर साहब, बहुत शुक्रिया आपने हमें वक्त दिया। लज़ी असद अली तूर साहब इंतहाई बाख़बर सहाफ़ी ऐं उन्हनि जी राय अव्हां जे साम्हूं आहे। जेको कुझु थिए पियो, ख़ान साहब खे मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ॾिना विया आहिनि, चयो पियो हाणे ॾिसणो आहे त उहे ऑप्शन उहे अवेल कनि था, जेकॾहिं नथा कनि त पोइ त खेसि त खोड़ आहिनि, उन्हनि जे लाइ तयारु पिया आहिनि। उन्हनि में छा कुझु थी सघे थो उहो ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। बाक़ी हीउ जेको हिकिड़ो नओं तजुर्बो थियो आहे उहो ईंदड़ ॾींहंनि में ज़रूरु डिस्कस हेठि ईंदो। इस्तेहकाम पाकिस्तान नई पार्टी जो जेको वजूद अमल में आयो आहे, सो ॾिसूं था त इहो जेको इहा जेका नई पार्टी आहे उहा पीपल्स पार्टी, नवाज़ लीग या पीटीआई जेको वोट बैंक आहे उनखे केतिरो मुतासिर करे सघे थी, या केतिरा उम्मीदवार इन्हनि मंझां अहिड़ा आहिनि जंहिंजा के तक आहिनि पंहिंजा, या उन्हनि मां कामयाबु थी ईंदा, ऐं अचण खां पोइ ईंदड़ जेको हुकूमती सेटअप हूंदो उनमें उन्हनि जो छा रोल हूंदो। ईंदड़ ॾींहंनि में पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उनजो वक़्तु पंहिंजी पुॼाणींदे थो पहुचे। असांजी ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।